अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, ॿ ॾींहं अॻु मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में ज़िलज़िलो आयो। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काणो, जामशोरो, दादू, नवाबशाह, फिरोज़ ऐं खैरपुर में बि ज़लज़ले जा झटका महसूस कया विया, पर सभ खां वधीक नुक़सान बलूचिस्तान में थियो, जंहिंमें हिन वक़्त ताईं 350 माण्हुनि जे फौत थियण जी तस्दीक थी चुकी आहे ऐं 21,000 घर तबाह थी चुका आहिनि। अॼोके प्रोग्राम में असां बलूचिस्तान में आयल ज़लज़ले इमदादी कमनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। अॼु असां प्रोग्राम में महिमान आहिनि रोज़ानी जीजल जे एडिटोरियल पेज जा इंचार्ज ऐं सीनियर सहाफ़ी जावेद लांगा साहब। वॾी महिरबानी अवानी जावेद साहब, प्रोग्राम में आया। बलूचिस्तान में इन खां अॻु में केतिरा ई ज़लज़ला अची चुका आहिनि। हिन दफ़ा बि ज़लज़ले जे करे तमामु घणो नुक़सान थियो आहे। कीअं था ॾिसो बलूचिस्तान जी ज़मीनी हालतनि खे ॾिसंदे इन तरह जा ज़लज़ला बार बार अचनि? सभिनि ज़िलज़िलो जेको हीउ आयो आहे 2-3 ॾींहं अॻु में, इहो बि बलूचिस्तान जी तारीख़ जा जेके वॾा ज़िलज़िला आहिनि उन्हनि मां इन हिसाब सां ॻणे सघिजे थो त जंहिं इलाइक़े में उहो आयो आहे उहो तमामु घणो पुठिते पियल इलाइक़ो आहे अॻु में ई, ऐं माण्हुनि जा ॾुख तकलीफ़ूं अहंज ऐं जेके ईज़ा आहिनि अॻे ई उते तमामु घणा आहिनि। जेकॾहिं बलूचिस्तान जे जेकॾहिं तव्हां थोरो मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो जेकॾहिं तर्जुमो कंदव त इहो आवारान वारो जेको इलाइक़ो आहे या सॼी डिवीज़न आहे या त हिकिड़ी जाग्राफिकली बि हिकिड़ो मुश्किल इलाइक़ो आहे, ऐं उन खां सवाइ तरक़ी में बि पुठिते पियल जेके इलाइक़ा आहिनि उनमें तव्हां ॻणे था सघो। इन करे हिकिड़ी कुदरती आफ़त अहिड़ी जेका सॼी ज़मीन खे लोॾे छॾे, सॼो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वञे ऐं माण्हुनि जी जेका सॼी मेड़ी चूंडी हुननि जा कचा घर आहिनि, मोस्टली तव्हां तस्वीरूं अचनि थियूं फुटेजिस, उन मां बि अंदाज़ो लॻायो हूंदो त नुक़सानु तमामु वॾो आहे। इन करे नुक़सान जे हवाले सां, आम माण्हू जे नुक़सान जे हवाले सां हिकिड़ो तमामु वॾो ज़िलज़िलो आहे। तोड़े जो 350 माण्हू जेके आहिनि उहे हयाती विञाए चुका आहिनि ऐं 3 लख जे लॻभॻि माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि या बेघर थिया आहिनि। त ज़िलज़िलो वॾो बलूचिस्तान में बदकिस्मती सां ज़िलज़िलनि जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे जेका अंग्रेज़नि जे ज़माने खां, ऐं जॾहिं हिस्ट्री रिकॉर्ड बि नथी थिए तॾहिं बि असांखे मिले थी त वॾा ज़िलज़िला आहिनि जिन तबाही मचाई आहे। ऐं जेको चमन फॉल्ट इहो चयो वेंदो आहे, जेको कोहे सुलेमान खां शुरू थो थिए ऐं अची हिते अरबी समुंड में ख़तमु थो थिए, इन जो कुझु हिसो जेको आहे खीरथर जबल में असांजे पासे बि अचे थो, माना जेको फॉल्ट लाइन जा जेके हिसा आहिनि दादू ऐं लाड़काणे वारे इलाइक़े में। तव्हांखे ख़बर आहे जो ज़िलज़िलो जॾहिं इन फॉल्ट लाइन ते आयो त उहे झटका असां वटि बि दादू ज़िले में, लाड़काणे में, इवन सिबी जा जेके परियां इलाइक़ा आहिनि उनमें शिदत सां महसूसु कया विया ऐं कराची बि आख़िर में महसूसु कया। त इहा हिकिड़ी पटी आहे जेका सिंध बलूचिस्तान जे जाबुल इलाइक़े मां मथां खां चमन खां हली थी अचे ऐं डीप अरबी समुंड में वञे थी। को जियालॉजिस्ट हूंदो त हुनखे वधीक एक्सप्लेन कंदो, पर एज़ अ लेमैन या मां हुते रिपोर्ट कयो आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि में बलूचिस्तान जी जेका सूरत हाल आहे हुनमें कंदा रहियूं। त दुनिया जूं जेके एक्टिव ज़िलज़िले जूं फॉल्ट लाइन्स आहिनि हीअ उन्हनि मां हिकिड़ी आहे ऐं हमेशह तबाहियूं बर्पा कंदी रही आहे। ऐं 1935 वारो जेको ज़िलज़िलो आहे 31 मई ते सुबुह जो सवेर 5 बजे जेको ज़िलज़िलो आयो कोयटा में, उहो बि हिकिड़ी वॾी तारीख़ थो रखे। उन वक़्तु कोयटा जी आबादी 50,000 माण्हुनि ते मुश्तमिल हुई ऐं ऑलमोस्ट सॼो शहर तबाह थी वियो। ऐं उन वक़्तु जेका कैंट हुई जेका अंग्रेज़नि जी, उहा सिर्फ़ु बची, बाक़ी सिविल लाइन्स, रेलवे लाइन्स, आम जेको कोयटा जी जेको कॉलोनियूं आबादियूं सॼियूं ज़मीन दोस्त थी वियूं ऐं तमामु वॾियूं जेके हयातियूं इनमें ज़ाया थियूं। ऐं उन खां सवाइ 1945 में पसनी ओरमाड़ा वारे इलाइक़े में ज़िलज़िलो आयो, उन में बि ॾाढो जानी माली नुक़सानु थियो। गॾो तव्हांखे ख़बर हूंदी त 2009 में बि ज़िलज़िलो ज़ियारत में आयो हो, उन बि हिकिड़ी वॾी तबाही मचाई ऐं मां हुनखे रिपोर्ट कयो अनफॉर्चुनेटली। उहो बि ॾाढो हिकिड़ो ॾुखाईंदड़ मंज़र हुआ माण्हुनि जा ऐं उन बि वॾी तबाही मचे। त बलूचिस्तान में ज़िलज़िलनि जी इहा तारीख़ आहे जेका वक़्तनि जेका आहे उहा तबाही मचाईंदी रही। अच्छा जावेद साहब, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़िलज़िलो आयो आहे, एॾी तबाही बि थी आहे, त गवर्नमेंट खे अॻुवाट कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि जो घटि में घटि एतिरो जानी नुक़सानु न थी सघे? ॾिसो, उपाउनि जो जेसिताईं तालुका त हीअ जेके इदारा हाणे ठहिया आहिनि जंहिंमें एरा आहे, अर्थक्वेक रिहेबिलिटेशन अथॉरिटी आहे या NDMAs जेके ठाहिया आहिनि, इहे 2005 में मुशरफ जे दौर में जेको आहे ठहणु शुरू थिया इहे इदारा पंहिंजे इब्तिदाई शिकिल में। अञा बि उहे उन कैपेसिटी में कैपेबिलिटी में इदारा कमु नथा कनि। इदारनि जो मजमूई तौर बि जेका हाल ऐं हशर आहे असांजे मुल्क में ख़राबु आहे। पुराणा सेटल्ड डिपार्टमेंट जेके मिसाल तौरु रेवेन्यू या ॿिया इदारा जेके रिवायती तौरु कमु कंदा रहिया इन्हनि में मुसीबतुनि में, आफ़तुनि, बोडुनि में, उन्हनि जो ई हशर ख़राबु आहे। त इहे जेके हाणे इदारा ठहिया आहिनि इहे त अञा तमामु घणा पोइते आहिनि, उन्हनि खे वरह लॻंदा। पर सॼी दुनिया में कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ ऐं जेके इहे डिज़ास्टर अचनि था उते बाक़ाइदे इहे इदारा हुजनि था, उन जी हिकिड़ी अम्ब्रेला आहे, उन हेठि कमु कयो थो वञे ऐं उन्हनि खे ख़बर आहे उन सुधरियल दुनिया खे त असां कुदरती आफ़तूं जीअं जेके साइक्लोन आहिनि, अमेरिका में तव्हांखे ख़बर आहे हर साल सामूंडी तूफ़ान ईंदा आहिनि, केॾो अॻिते दुनिया जे फर्स्ट वर्ल्ड जो मुल्क आहे, उन वटि रिसोर्सिस वसीला ऐं फोरकास्ट जा बि ज़रिया आहिनि। पर उते जॾहिं बि तूफ़ान ईंदो आहे त उते बि ईअं ई हयातियूं विञाइबियूं आहिनि, पर उनजो स्केल हुननि माण्हुनि घटायो आहे। जापान ज़िलज़िलनि जी सरज़मीन आहे,
फ्यूजी ऐं ॿिया जेके मुल्क आहिनि उते आतिश फ़शां हूंदा आहिनि, पर उन्हनि माण्हुनि वटि मैनेजमेंट थियल आहे, उनखे ख़बर आहे त इहा मुसीबत केॾी महिल बि अची सघे थी। उन लाइ उन इदारा ठाहिया आहिनि ऐं उहे माण्हुनि खे तालीम बि ॾींदा आहिनि, आगाह बि कंदा आहिनि, ऐं जॾहिं का आफ़त अची वेंदी आहे त तकिड़ो उन्हनि वटि सभु कुझु हूंदो आहे, माण्हुनि वटि पहुची वेंदा आहिनि। हाणे हिते तव्हां ॾिसो त 3 ॾींहं 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा ताईं ख़बरूं पिया अचनि त मलबे मां माण्हू बि न निकिरी सघिया आहिनि। ऐं उहा जेका टेरेन आहे, जाग्राफी आहे, तमामु घणी ॾुखी आहे, ऐं घर माण्हुनि जा पथरनि जा ऐं ठिकरनि जा ऐं मिटी जा ठहियल आहे, माण्हू वीचारा अञा ताईं दॿियल आहिनि। ऐं हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो जिते तबाही अचे ऐं उतां जी सॼी आबादी मुतासिर थिए त ज़ाहिर आहे उनजी मदद करण वारे कोन्हे, जेसिताईं सरकार या जेको NGOs पहुचनि। त मुंहिंजे ख़्याल में असां वटि इदारा कोन्हनि के उहे। अच्छा, इदारा जेके आहिनि उहे पंहिंजो फ़ाल किरदारु छो नथा अदा कनि जॾहिं त उन्हनि लाइ एॾी बजट बि रखी वञे थी? हाणे जेके ही डिज़ास्टर मैनेजमेंट लाइ अथॉरिटी आहे मरकज़ी जेका NDA में ठही आहे, उहा आहे, उहा असां हुनजो कमकार गुज़िरियल बोडुनि में ॾिठो ऐं जेको ज़ियारत वारो ज़िलज़िलो उन में पार्शली हुननि कमु कयो। ईअं ई वरी हिननि सूबाई जेके प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीज़ ठाहे रखियूं आहिनि। हाणे बलोचिस्तान जी जेकॾहिं तव्हां उनजी डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जी ॻाल्हि कंदो त उहा बि हिकिड़ी रस्मी अथॉरिटी आहे, उनजो बज़ाहिर को सरबराह कोन्हे को, ऐं सियासी जेको आहे सो सिफ़ारिश ते बिलांगिंग ते को माण्हू ईंदो आहे, 2-3 महीना उते को कामोरो वेही वरी हलियो वेंदो आहे, उनजी का अम्ब्रेला कान्हे का, हेठि को उनजो इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे को। हिकिड़ो अहिड़ो इदारो जंहिंजा 5-6 माण्हू हूंदा, कंहिं सूबाई गादी वारे हंध में वेठा हूंदा। मिसाल तौर ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं सिंध में का आफ़त हुजे ऐं सिंध जी जेका प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे उनजा 10 माण्हू कराची में वेठा हुजनि, तो जेकमाबाद में, सखर में या कमू शहीद में जेका आफ़त हूंदी उन लाइ कहिड़ो रोल प्ले कंदा? त मजमूई तौर जेका सॼी ज़िम्मेवारी वञी बीहे थी, उहा वरी बि उहा जेका डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट आहे ऐं उहा जेका इंतिज़ामिया आहे, जेका सालनि खां उते इंतिज़ामिया वेठी आहे, उन ते ई वञी पए थी। त उहे उन मुसीबत में माण्हुनि जी कीअं था मदद कनि? अच्छा, असां सां हिन वक़्तु चीफ मेट्रोलॉजिस्ट मोहम्मद रियाज़ लाइन ते आहिनि, उन खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम मोहम्मद रियाज़ साहब। हाँ जी, वालेकुम सलाम। रियाज़ साहब, ये जो जल्जिला आया, इतना नुकसान हुआ, इसके हवाले से आप क्या कहेंगे? क्या दोबारा भी जल्जिले के ऐसे झटके आ सकते हैं? जी बिल्कुल, जो खासकर बलूचिस्तान के जो इलाके हैं जिसमें बलूचिस्तान के ज्यादातर इलाकों में इस किस्म के जल्जिले आ सकते हैं और जो बड़े मैग्नीट्यूड के आ सकते हैं, इसके साथ जो इलाके हैं खासकर मकान कोस्ट का, तो वहाँ पे भी एक्सपेक्टेड है कि बहुत बड़ा जल्जिले आ सकते हैं और उसकी वजह से सिंध के जो इलाके हैं वो भी डिस्टर्ब हो सकते हैं। जैसे इसमें भी इसकी जो बेल्ट थी वो काफी ज्यादा थी। जी रियाज साहब, जल्जिले के हवाले से लोगों में बहुत ज्यादा खौफ और हिरास है और जैसे कि बहुत ज्यादा नुकसान भी हुआ है, तो आप बता सकते हैं कि बलूचिस्तान के अलावा कहाँ कहाँ ये मुमकिन हो सकता है जल्जिले के दोबारा झटके? और जल्जिला तो वैसे उनका जो मेन बड़ा जल्जिले आ सकते हैं बलूचिस्तान के खासकर इलाके हैं जिसमें क्वेटा से लेके जो दालमदीन तक और जो कारान और नारान, ये जो इलाके हैं ये सारे ऐसे बेल्ट्स हैं जहाँ पे बड़े जल्जिले आ सकते हैं। इसके अलावा खैबर पख्तूनख्वा के जो शमाल मशरक़ी इस्तेमाल जो मगरबी हिस्से हैं और कश्मीर के इलाके ये ऐसे हैं जहाँ पे जल्जिले आ सकते हैं। सिंध के जो इलाके हैं खासकर जो अपर सिंध है या जनूबी पंजाब है, ये इलाके काफी सेफ है, यहाँ पे कोई ऐसा खास जल्जिले वाला जो सिस्टम है वो नहीं है और सिर्फ माइनर किस्म के जल्जिले आ सकते हैं। ताहम जो सिंध का जनूब मशरकी हिस्से हैं वो जो खास इंडिया का जो साइड है जिसमें रन अप तक, वहाँ पे जल्जिलों का एक बेल्ट है जिसमें बड़े जल्जिले आ सकते हैं। तो उसकी वजह से जनूबी सिंध का जो इलाका है जनूब मशरकी खासकर, वहाँ पे थोड़े बहुत डिस्टर्बेंस हो सकती है। तो सिंध के जो बाकी हिस्से हैं वो काफी हद तक इसमें दरमियानी दर्जे जल्जिले आ सकते हैं, लेकिन कोई ज्यादा खतरनाक जल्जिले नहीं। रियाज साहब, गवादर में जो जजीरा नमूदार हुआ है, इस हवाले से आप क्या कहेंगे? जल्जिले के बाद ये जजीरा जो है नमूदार हुआ है। जी बिल्कुल, ये जजीरे हमेशा ही इसी तरह यहाँ पे खासकर जो अरेबियन सी है कोस्ट के नजदीक, मकरान सिंध कोस्ट के नजदीक जो इलाके हैं इसमें इस किस्म के जजीरे बनते हैं और कभी कभी ये दोबारा खत्म भी हो जाते हैं। तो ये क्योंकि ये जो इलाका है ये बहुत इंतहाई सख्त किस्म की जो जल्जिलों का बेल्ट है उस पर वाक़या है। जो अरेबियन प्लेट है और यूरेशियन प्लेट है ये एक दूसरे के दरमियान कोलाइड कर रहा है। यूरेशियन अरेबियन प्लेट उसके नीचे जा रहा है और काफी स्ट्रेस है,
तो यहाँ पे इस किस्म के जो जजीरे थे पहले भी बने हुए थे, लेकिन कुछ ऐसे जजीरे होते हैं जो परमानेंट रह जाते हैं, लेकिन कुछ ऐसे हैं जो गायब हो जाते हैं. तो ये जो जियोलॉजिकल कोई साइंटिस्ट होंगे वो पता लगाएगा कि वेदर ये डिसअपेयर हो सकती है या परमानेंट रहेगा. बहुत शुक्रिया आपका. जावेद साहब, जीअं मोहम्मद रियाज़ असांखे ॿुधायो त अञा वधीक जेके आहिनि से झटका ज़लज़ले जा अची सघनि था. माण्हुनि में एॾो ख़ौफ़ रास आहे ऐं असां वटि इमदादी कमनि जी सूरत-हाल इहा आहे जो अञा ताईं माण्हुनि जा लाश मलबनि में दॿिया पिया आहिनि या लाश अञा ताईं निकिरनि था. त तव्हां सम्झो था त जेकॾहिं वधीक इन तरह जा झटका आया त अञा तबाही घणी अची सघे थी. मुंहिंजे ख़्याल में 3-4 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं काफ़ी अर्सो थी वियो आहे हिनखे पंहिंजे ज़िलज़िले खे. इन करे जेको साइंटिफिक रीज़न आहे मुंहिंजे ख़्याल में उहो वधीक बहितर उहो ॿुधाए सघंदा. पर इहा हिकिड़ी एनर्जी आहे जेका उन ॾींहुं आई, उन खां पोइ जा वारे जेके झटका आहिनि उन्हनि जे घटिजण जा इम्कान आहिनि बतदरीज उहे घटि पाए. इन करे हाणे जेकॾहिं आफ्टर शॉक्स जेके आया बि सही जीअं साइंसदान चवनि था ऐं माहिर हुन जा जियालजी जा, त उहे घटि हूंदा ऐं एतिरो नुक़सानु न थींदो. पर हाणे ईअं आहे त अहिड़ा स्ट्रक्चर जेके हिन इलाइक़े में झुरिया बीठा आहिनि या अटके ते बीठा आहिनि उहे रही सघनि था, छाकाणि माण्हुनि खे अजो बजो कोन्हे को ऐं सूरत हाल तॾहिं थी थींदी आहे. पर ख़ासि करे मूं जेको ज़ाती तौरु ज़िलज़िलो हिकिड़ो रिपोर्ट कयो ज़ियारत वारो, उन में असां ॾिठो त जेके आफ्टर शॉक्स आहिनि उहे ॿिए ॾींहं ते आया त उन्हनि नुक़सानु जेको आहे बर्पा कयो, छाकाणि जो माण्हू अञा जेके पंहिंजा जंहिंजा घर अधु रहियल हुआ या कोशिशि कनि पिया त सामान वामान कढिजे, उन दौरान जेके झटका आया हुआ त उन्हनि में नुक़सानु थियो, वधीक माण्हू ज़ख़्मी थिया ऐं कुझु उन्हनि में माण्हू जेके आहिनि पंहिंजूं हयातियूं बि विञायूं. त अहिड़ी सूरत हाल थींदी आहे त माण्हुनि जी सॼी मेड़ी जुनी तव्हांखे ख़बर आहे उहा हूंदी आहे, वीचारनि जी कोशिशि हूंदी आहे त हुन मलबे मां सामान बि कढूं, पंहिंजा प्यारनि खे बि कढूं ऐं जेको कुझु बची सघियो आहे उनखे कढिजे. अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं ज़लज़लो अची थो वञे त मुंहिंजे ख़्याल में नुक़सानु थींदो. पर हिते बि जेको असांखे रेस्क्यू जी जेके इब्तिदाई जेका सूरत हाल नज़र थी अचे उहा एॾी तसली बख़्श कान्हे का, छाकाणि जो तमामु परे वारो इलाइक़ो आहे ऐं हींअर बि जेको सॼो फोकस कयो थो वञे उहो आवारनि जेको शहर आहे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर ऐं जेके वॾा शहर आहिनि उन्हनि ते घणे भाङे फोकस कयो थो वञे. ॿाहिराणियूं जेके आहिनि हूअ बि बलूचिस्तान में जेको कम्युनिकेशन ऐं राब्ते जो जेको ज़रियो आहे उहो तमामु घणो दुश्वार गुज़ार हूंदो आहे. कंहिं बि इलाइक़े ताईं आम सूरत हाल में बि पहुचण में तमामु घणा कलाक ऐं ॾींहं लॻंदा आहिनि. त अहिड़ी सूरत हाल में जॾहिं उहे जाबलू रस्ता ऐं ट्रैक्स जेके उहे मुतासिर था थियनि ऐं उन जूं पुलूं बि ड्राही थियूं वञनि ऐं उन ॻोठनि ॾांहुं जेके विच में पेचरा ऐं कारेज़ निकिरनि था उहे बि जॾहिं बंदि थी था वञनि त इहो ॾाढो ॾुखियो थो थिए उन्हनि ते पहुचणु. सवाइ हिकिड़ो हवाई रस्तो थो रहे ऐं चवनि था त उते रेस्क्यू ऑपरेशन जो सॼो कमु जेको आहे मिलिट्री थी करे ऐं उन इलाइक़े में कोशिशि कयूं पियूं वञनि मुंहिंजे ख़्याल में. पर इहो स्लो आहे हिकिड़ो प्रोसेस, जा नतीजा अञा ताईं न अची सघिया आहिनि. अच्छा, हिकिड़ो त ज़लज़ले अचण वक़्तु जेको नुक़सानु थींदो आहे उन खां पोइ जेके असां वटि वक़्तसर कारवायूं शुरू न थी सघंदियूं आहिनि ऐं माण्हुनि ताईं इमदादी कमनि जी पहुच मुमकिन न थी सघंदी आहे, त तव्हां सम्झो था त उन गैप जेको थींदो आहे वक़्त जो उन में बि माण्हुनि जो वधीक जानियूं ज़ाया थींदियूं आहिनि, वधीक नुक़सानु थींदो आहे. बिल्कुलु थींदो आहे. नुक़सान जा 2-3 कारण आहिनि. मिसाल जेकॾहिं ते वक़्ताती रेस्क्यू न थी वञे, अहिड़ा ज़ख़्मी माण्हू जिन खे अहिड़ा ज़ख़्म था रसनि जिन खे जल्दी फर्स्ट एड जी ज़रूरत आहे, जल्दी सर्जरी या ऑपरेशन जी ज़रूरत आहे, कंहिं वॾे अस्पताल में पहुचाइणो आहे, कंहिंखे ऑक्सीजन जी ज़रूरत आहे या उनजी ब्लीडिंग या रतु उनजो घणो थो वहे उनखे मदद जी ज़रूरत आहे, त जेकॾहिं रेस्क्यू तकड़ी नथी पहुचे त पोइ अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि. उहे असां बि पंहिंजे उन तजुर्बे मां रिपोर्ट कया त जन ॻोठनि में माण्हू ज़ख़्मी थिया हुआ ऐं उते मेडिकल जूं टीमूं या इमदादी टीमूं वक़्त सिर न पहुची सघियूं, उते कुझु अहिड़ा मौत वाक़िया थिया. ईअं थींदो आहे त उते माना इंसानी फितरत आहे त माण्हू जेके बचंदा आहिनि या सालिम हूंदा आहिनि उहे हिक ॿिए जी मदद कंदा आहिनि, कोशिशि कंदा आहिनि त माण्हुनि खे बचाए विझिजे. पर ज़ाहिर आहे त उहे जेके पाण मुतासिर माण्हू हूंदा आहिनि उहे ॿिए लाइ कहिड़ो कमु करे सघंदा आहिनि. इन करे हर वक़्तु ज़रूरत हूंदी आहे त हिकिड़ी अहिड़ी इमदाद मिले, हिकिड़ी अहिड़ी तिबी इमदाद मिले जेका माण्हुनि जी ज़िंदगी बचाए विझे. ऐं अहिड़नि इलाइक़नि में बदकिस्मती सां इहो ॾुखियो थी वेंदो आहे, छाकाणि जो जाग्राफिकली ही ॾाढा ॾुखिया इलाइक़ा बि आहिनि जिते इहा मदद तकलीफ़ पहुची सघे. ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था. नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक. वेलकम बैक नाज़रीन. जावेद साहब, कुदरती आफ़तनि खे मुंहुं ॾियण लाइ रियासत खे हर वक़्तु तयारु रहणु घुरिजे. इहे आफ़तूं केॾी महिल बि अची सघनि थियूं, त इन्हनि माण्हुनि जे बहितरी जा उपाउ वठण जे हवाले सां इदारनि जी एॾी सुस्ती या रेस्क्यू जो महिल एॾो सुस्त छो हूंदो आहे? इहो असां वटि थियण थो ईअं ॾिठो थो वञे जो रियासत जेका आहे उहा खुटल आहे पंहिंजे घणनि वसीलनि में, उनजा इदारा जेके आहिनि उहे प्रॉपरली कमु नथा कनि या ख़ासि इदारा जीअं पाण NDMA जी ॻाल्हि कई या सॼी दुनिया में डिज़ास्टर मैनेजमेंट ऐं कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण जा
स्पेशलाइज़ इदारा हूंदा आहिनि। जन मुल्क में ख़बर आहे त असां ज़िलज़िले जी ज़द में आहियूं ऐं ज़िलज़िला अची सघनि था, उहे अहिड़ा इदारा ठाहींदा आहिनि। जन मुल्क में ख़बर आहे त असां वटि हर वक़्तु सामूंडी तूफ़ान ईंदो, असां वटि साहिली पटी आहे, उहे अहिड़े क़िस्म जी पंहिंजी जेका मैनेजमेंट कंदा आहिनि। त हर रियासत खे पंहिंजी इहा मैनेजमेंट हूंदी आहे। ज़ाहिर आहे उहा उन्हनि जी जेका तयारी आहे उहा उन्हनि जी मईशत ऐं अवाम ॾांहुं उन्हनि जी जेका ज़िमेवारी आहे, तरजीह आहे, उन जे बुनियाद ते हूंदी आहे। हाणे असां जॾहिं पंहिंजी ॻाल्हि कंदासीं त उन में असांजो अवाम, असांजी हुकूमतनि, सिविलियन हुजनि या फ़ौजी हुकूमतूं, उन्हनि जी काई तरजीह ते रहियो आहे, इहा का हिकिड़ी लिकल ॻाल्हि कोन्हे का। अवाम कॾहिं बि उन्हनि जी तरजीह ते न रहियो आहे। इन करे कुदरती आफ़तूं जॾहिं बि ईंदियूं आहिनि त उनजो वधि में वधि शिकार जेको थींदो आहे उहो अहिड़ो ई अवाम थींदो आहे जेको अॻे ई अबरो आहे ऐं जेको अॻे ई पंहिंजी रियासती सहायता खां मुख़्तलिफ़ हवालनि सां जेको महरूम आहे, उहो माण्हू ई इन जो निशानो बणिबो आहे। ऐं हीउ वाक़ियो बि, हर वाक़ियो तव्हांखे ईअं ॾसींदो आहे, ताज़ो वाक़ियो थो ॿुधाए, हिन में सभ खां घणा मुतासिर उहे माण्हू थिया आहिनि जेके बेपहुच आहिनि, जेके अॻे ई सरकार जे या रियासत जे समर जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा रियासत जा महिरबानियूं आहिनि उन खां महरूम आहिनि, उहे ई माण्हू हिन जा मुतासिर थिया आहिनि। या सुखा सताबा जेके माण्हू हूंदा, तव्हांखे ख़बर आहे, उनजा घर बि निस्बतनि अहिड़ा हूंदा जेके ज़िलज़िले जा झटका बि सही वेंदा आहिनि। अक्सर हालतुनि में ईअं थींदो आहे ऐं तमामु वॾो ज़िलज़िलो हूंदो आहे त उन में शायदि उहे बि न सही सघंदा आहिनि, पर उहे सही वेंदा आहिनि। पर हिते तव्हां ॾिठो त जेके फुटेजिस अचनि था असां वटि, उन्हनि में जेका तबाही आहे उनमें कचा ऐं मिटी जा घर आहिनि ऐं आम माण्हू मुतासिर थियो आहे। मतिलबु ईअं चई सघिजे थो त गुरबत जे करे ग़रीब माण्हू घणो मुतासिर थिए थो, या उन्हनि जा अजा घणा रहनि था, या उन्हनि जे करे जानी नुक़सान घणो थिए थो ज़लज़लनि जे करे। ॾिसो न, फितरत जो हमिलो हुजे या कंहिं ग्रुप जो या कंहिं फ़र्द जो हमिलो हुजे, हाणे अॻे जिते हमिलो थिए थो उनजी बचाव जी कुवत जेतिरी वधीक ताक़तवर हूंदी, एतिरो हू हमले खां बची सघंदो, ऐं जेतिरो उहो कमज़ोर हूंदो उन हमले जी सट में ईंदो ऐं मुतासिर थींदो। हाणे ज़लज़ले जहिड़ी जेका आफ़त आहे उहा तमामु ख़तरनाक आहे। ज़मीन धुॾी थी वञे ऐं माण्हू जो जेको रब्त आहे उहो ख़तमु थी थो वञे, उन्हनि जी जेको घर ऐं जायूं ऐं उहे उनजे मथां अची थियूं ड्रहनि। हिकिड़ी वॾी आफ़त आहे, उहा माण्हू जा हवास ई ख़तमु करे थी छॾे। त अहिड़ी सूरत हाल में उन्हनि जी पंहिंजी जेका मेड़ी चूंडी आहे, कचा घर आहिनि, उहे वीचारा उहे उन्हनि जे मथां अची किरी था पवनि ऐं उन्हनि जी जेका सॼी मेड़ी चूंडी सां गॾु उनजी हयातियूं भली थी वञनि। त बिल्कुलु उहो ग़रीब माण्हू उनजो वधीक शिकार थो थिए, उनजो निशानो थो थिए, छाकाणि जो उन वटि न मौसमुनि ख़िलाफ़ु उन्हनि को दिफ़ाई निज़ाम आहे, हू न मौसमुनि खां बची था सघनि, न वरी कुदरती आफ़तुनि खां बची था सघनि, न वरी इंसानी मुसीबतूं जेके आहिनि उन्हनि खां ई बची था सघनि। त अक्सर इहो जेका ग़रीब ऐं बेपहुच माण्हू आहे उहो ई अहिड़नि आफ़तुनि जो वधीक शिकार थींदो आहे। अच्छा, इमदाद जो बि इन विच में घणो ॿियनि सूबनि पारां बि ॿाहिरां बि जेका इमदाद ॾिनी वेंदी आहे घणी मिलंदी आहे, उहा बि उन्हनि बेपहुच माण्हुनि जे हथनि ताईं नथी पहुची सघे। पैकेजिस जा बि ऐलान थींदा आहिनि, तव्हां सम्झो था त वक़्त ते इहे शयूं उन्हनि ताईं पहुची सघनि थियूं, इमदादी जेके सामान वेंदो आहे त उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे बि थो, या हिते बि करप्शन थिए थी या उन्हनि माण्हुनि ताईं नथो पहुची सघे। ॾिसो, ॿ मरहला आहिनि हिन में। हिकिड़ो आहे रेस्क्यू जो, त मां फौरी जेका मदद खपे माण्हुनि खे। हींअर बि अञा ताईं सुवाल इहो आहे त माण्हू दॿियल आहिनि उन्हनि घरनि जे ढेरनि में, मलबे में दॿियल आहिनि, उन्हनि खे कढणो आहे, उनखे इलाजु ॾियणो आहे ऐं महफ़ूज़ हंधनि ते पहुचाइणो आहे, खाधो ॾियणो आहे। इहो आहे पहिरियों मरहलो रेस्क्यू जो, जेको कंहिं बि कुदरती आफ़त जे पहिरें फेज़ में जेसि ताईं उहा आफ़त जारी आहे या उनजो पहिरीं शिदत आहे, त उन में इहो रेस्क्यू कयो थो वञे। उनखां पोइ रिहेबिलिटेशन आहे। ॿिन्ही सूरतुनि में तव्हांखे इदारा बि खपनि, माण्हू बि खपनि, ॾोकड़ बि खपनि। ऐं बोर्डूं तव्हां ॾिठियूं, उन्हनि में इहे ॿई कमु थिया। बोर्ड जॾहिं आई त पहिरियों रेस्क्यू जो कमु हो, उन में तमामु घणियूं कोताहियूं थियूं, माण्हुनि ते न पहुची सघिया माण्हू। कई ॾींहंनि ताईं पाणियुनि में फाथल हुआ, पंहिंजे घरनि जे मथां, छितुनि ते, वणनि जे मथां, मस्जिदुनि में जेका इमारत बची हुई, को दड़ो बचो, उते वेठा रहिया। बिल्कुलु ईअं आहे। ज़िलज़िले में बि माण्हू वेठा हूंदा आहिनि मदद लाइ, वाहर लाइ, जेसिताईं सरकार पहुचे। हाणे पैसा त ईंदा आहिनि, पर तव्हां वटि जेकॾहिं उहो टूल न आहे, पैसा ख़र्च कीअं थींदा? तव्हां वटि मैन पावर कोन्हे, तव्हां वटि इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे, तव्हां वटि मशीनरी कोन्हे। 2005 वारो जेको ज़िलज़िलो हो, जेको इस्लामाबाद में आयो, तव्हांखे ख़बर आहे, उन में कैपिटल जो असांजी गादी जो शहर आहे, उते क्रेनूं कोन हुयूं। हिकिड़ो टावर किलियो, इस्लामाबाद जो टावर हो, वॾो बिल्डिंग हुई, उनखे उनजो मलबो हटाइण लाइ क्रेनूं कोन हुयूं इस्लामाबाद में। त असांजी माना मजमूई सूरत हाल आहे त तव्हां 5-7 साल पोइ वञो त असां वटि उहो साज़ सामान ई कोन्हे जेको घुर्बल हूंदो आहे। कराची जहिड़ो एॾो वॾो शहर आहे, ख़ुदा न ख़ासा हिते जॾहिं का को अहिड़ो डिज़ास्टर थो अचे, तव्हां छा था सम्झो त जेका सिंध जी डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे, उन वटि कहिड़ी तयारियूं हूंदियूं, केतिरियूं क्रेनूं हूंदियूं, इहे सॼो कंक्रीट जो जंगल आहे हिकिड़ो, उनखे मुंहुं कीअं ॾेई सघिबो? त असल में ॻाल्हि इहा आहे त पैसा तव्हांखे दुनिया बि ॾिए, सूबा बि ॾिया, सिंध बि ॾिना, पंजाब बि मदद ॾिनी, पर बलोचिस्तान हुकूमत जी पंहिंजी कैपेबिलिटीज़ न हूंदी, उते इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे को, हुकूमती मशीनरी जेकॾहिं कमु नथी करे, इहे इदारा जेके ठहियल आहिनि उहे मौजूदु न आहिनि, त तव्हांजा पैसा, तव्हांजूं दवाऊं, तव्हांजा कंबल ऐं खेमा जेके आहिनि
उहे ज़ाहिर माण्हुनि ते न पहुची सघंदा ऐं करे अच्छा, बलोचिस्तान जी सूबाई काबीना बि हिन वक़्त ताईं मुकमल न थी सघी आहे, इन हवाले सां तव्हां छा चवंदो, छा इन जो बि इन इमदादी कमनि जे हवाले सां असरु पवे थो, या बलोचिस्तान में जेके इहे मामला थियनि था त उनखे हैंडल करण जी हिन वक़्तु सघन आहे? बिल्कुलु इहो तमामु वॾो सुवालु आहे। बलूचिस्तान जी बदकिस्मती सां अञा ताईं काबीना न ठही सघी आहे ऐं वॾो वज़ीर बि सूबे में मौजूदु कोन्हे, उहो लंडन वियल आहे कुझु ॻाल्हियूं ॿोलियूं ऐं मुज़ाकरा, छाकाणि अॻे ई हिकिड़ो अहिड़ो सूबो आहे जंहिंमें तमामु घणा सियासी समाजी मसइला मुआशी आहिनि ऐं वज़ीर आला अञा ताईं पंहिंजी जेका आहे काबीना में न जोड़े सघियो आहे। इहा सूरत हाल तमामु घणो हैम्पर कंदी, हिन ते असरअंदाज़ थींदी, छाकाणि जेसि ताईं खातनि जा वज़ीर कोन्हनि, काबीना कोन्हे का, हिकिड़ो जेको नज़रदारी वारो मामिलो आहे, तव्हांखे ख़बर आहे ज़िलज़िले में जॾहिं सॼो रिहेबिलिटेशन ऐं रेस्क्यू जो कमु थींदो त को हिकिड़े इदारे जो कमु कोन्हे को, समूरा खाता हुन में रेवेन्यू, पुलिस, जेके इरिगेशन, ॿिया जेके सेटल खाता आहिनि या रोल प्ले कंदा आहिनि उहे सभई कंदा। हाणे उन्हनि जो को बि वज़ीर कोन्हे, माना फ़ैसिले साज़ी जो सियासी बुनियादुनि ते जेको अमल थियणु घुरिजे उहो कोन्हे को, ऐं सेक्रेटरीज़ ऐं ॿी जेका हेड फंक्शनरीज़ उहे त ज़ाहिर आहे ऑटोमेटिक हिकिड़ो कमु आहे, हुकूमत हलंदी रहंदी आहे, पर तव्हांजी जेका आहे नज़रदारी सियासी आहे या तरजीह आहे उहा उते कान्हे का। MPAs हूंदा, उन्हनि चूंडियल नुमाइंदा हूंदा उन्हनि इलाइक़नि जा, पर जीअं त गवर्नमेंट कान्हे का, इन प्लेस कान्हे का, त उहो तमामु वॾो उनखे कमकार खे हैम्पर कंदी। ऐं तव्हां ॾिसो त इन वक़्त में तव्हांखे हिकिड़ी लीडरशिप बि इज्तमाही खपंदी आहे, हिकिड़ी टीम खपंदी आहे, त बलूचिस्तान हुकूमत वटि हींअर मुकमल तौर ते उहा जेका सियासी टीम आहे उहा मौजूदु कोन्हे का। इवन वज़ीर आला बि सूबे में मौजूदु कोन्हे को, उनखे पंहिंजो दौरो मुख़्तसर करे चवनि पिया त अची वेंदो 2-3 ॾींहंनि में, पर मुंहिंजे ख़्याल में हीअ तमामु ॾुखी घड़ी हुई ऐं वज़ीर आला बलूचिस्तान खे हिन खां अॻु ई हिते जेको आहे पहुचणु घुरिजे, ऐं ख़ासि करे इहो जेको इलाइक़ो आहे तमामु घणो महरूम आहे ऐं हिकिड़ो इन ॿियो पासो बि आहे त इन इलाइक़े में जेको बलूचिस्तान में सियासी वेड़ आहे ऐं मज़ामत आहे उहा बि इन इलाइक़े में उरूज ते, ऐं अॼु बि असां जॾहिं प्रोग्राम पिया कयूं त उते हिकिड़ा टकराव जा वाक़िया आया आहिनि जंहिंमें फायरिंग वायरिंग थी आहे, कुझु नुक़सानु बि थियो आहे। इलाइक़ो ॾाढो सेंसिटिव पंहिंजी जाइ ते आहे। जेकॾहिं इन इलाइक़े खे हिन ॾुखे वक़्त में बलूचिस्तान जी सरकार ऐं मरकज़ी सरकार वक़्त ते वायर नथा ॾियनि त उन जा तमामु घणा सियासी जेके आहिनि उहे नतीजा मुस्तक़बिल में निकिरी बि सघनि था। अच्छा जावेद साहब, जीअं तव्हां इहा ॻाल्हि कई त सेंसिटिव इलाइक़ो आहे, बिल्कुलु उते इन तरह जूं कार्रवायूं थींदियूं रहनि थियूं, त तव्हां सम्झो था त इन तरह जी का रुकावट इमदादी कमनि जे हवाले सां थी सघे थी, या अहिड़ा के रस्ता जिते माण्हू न वञी सघनि, जिते नुक़सानु थियो हुजे, इन तरह जी बि सूरत हाल आहे? मुंहिंजे ख़्याल में इहा सूरत हाल थी सघे थी। जेको सॼो इलाइक़ो आहे हिते हिकिड़ी वेड़ बि हले पई, टकराव बि आहे ऐं कानून अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा हूअं त सॼे बलूचिस्तान में मुतासिर आहे उहा, पर हिननि इलाइक़नि में तमामु वधीक मुतासिर आहे ऐं ईंदड़ वक़्त में टकराव थी सघे थो, छाकाणि जो हीउ इमदादी कमु जेको आहे उहो असांजी फ़ौज बि करे ऐं उते घणे भाङे जेके लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ आहिनि, फ़ौज पुलिस, उन्हनि सां ई उन्हनि धुरियुनि जो जेको आहे झेड़ींदड़ धुरियुनि जो टकराव आहे। इन करे इहा सूरत हाल ॾिसण में अचे पई। ज़ाहिर आहे हाणे सरकार खे ई सॼा इंतज़ाम करणा आहिनि, हिन मौक़े ते उन्हनि खे अपील था कनि त तव्हां पंहिंजूं कार्रवायूं बंदि कयो, या ह्यूमैनिटेरियन हिकिड़ी अहिड़े सूरत हाल में अपील हूंदी आहे त जेके झेड़ींदड़ धुरियूं हूंदियूं आहिनि पाण मुरादो ई सीज़ फायर कंदियूं आहिनि त माण्हू ॾुखे वक़्त में आहिनि उन्हनि जी मदद थियणु घुरिजे बजाए हिन जे। त बलूचिस्तान ॾाढो मुंझियल ऐं कॉम्प्लेक्स आहे ऐं हीअ जेका कुदरती आफ़त आहे उन वधीक माण्हुनि जा जेके आहिनि इज़ा जेके आहिनि वधाए छॾिया आहिनि। असां हिकिड़ी उमेद ई करे सघूं था हिकिड़े ऑप्टिमिस्टिक वांगुरु त बलूचिस्तान जे माण्हुनि जी जेके तकलीफ़ूं आहिनि उहे घटि में घटि जेकॾहिं सियासी ऐं माशी आहिनि उहे नेचर तरफ़ां न अचणु घुरिजनि, पर हाणे कुदरत बि उन्हनि जे मथां हिकिड़ी आफ़त केराई आहे ऐं सबुर ऐं गजी हुननि जी जेको आहे सो सहायता कंदी। न असां ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक खां पोइ मां इन ते ॻाल्हाईंदासीं त सरकार पारां जेका अपील कई वई आहे सीज़ फायर जी, इन जो कहिड़ो असरु थींदो या कहिड़ो असरु थियणु घुरिजे। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जावेद साहब, जेको सरकार पारां सीज़ फायर जी ॻाल्हि कई वई आहे, इन अपील जो केतिरो असरु थियणु खपे इन सूरत हाल? ॾिसो, उसूली तौर त मुंहिंजे पाण प्रोग्राम में ॻाल्हायूं पिया त सॼी दुनिया में इहो हूंदो आहे त जेके ट्रबल्ड एरिया हूंदा आहिनि या झेड़ींदड़ धुरियूं हूंदियूं आहिनि उहे अहिड़नि मौक़नि ते हिक ॿिए खे थोरो स्पेस ॾींदियूं आहिनि त उहे जीअं इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते जेके इमदादी कमु थियणा आहिनि या बहालीअ कमु थियणा आहिनि उहे थी वञनि ऐं उन में को रुखणो न पए ऐं टकरा ख़तमु कजे। पर तव्हांखे ख़बर आहे त असां वटि जेको बदएतमादी तमामु घणी आहे सूरत हाल में ऐं हिक ॿिए ते एतमाद ऐं ट्रस्ट कोन्हे को, उहो ई सबबु आहे जो बलूचिस्तान में हींअर ताईं जेके झेड़ींदड़ क़ुवतूं आहिनि उहे ॻाल्हियुनि जी मेज़ ते न अची सघियूं आहिनि, उहे कंहिं ते एतबार नथियूं कनि, उहे सूबाई हुकूमत ते बि ऐं वफ़ाक़ी हुकूमत ते बि एतबार नथियूं कनि। माज़ी में बि हिकिड़ो ड्रिगो दौरु रहियो 5 सालनि जो, पीपल्स पार्टी मुख़्तलिफ़ कोशिशूं कंदी रही त उन्हनि माण्हुनि खे ॻाल्हियुनि जी टेबल ते आणिजे या अहिड़े क़िस्म जो ऐलान कजे जंहिंसां इहे कार्रवायूं बंदि थी वञनि, पर उहे
ॿिन्ही पासनि खां कार्रवाई बंदि थी सघियूं ऐं हिक ॿिए जे मथां हमला थींदा रहिया ऐं हाणे बि साॻी सूरत हाल आहे। त मुंहिंजे ख़्याल में हिते जेका इतमाद जी खोट आहे उहा ॾाढो कमु थी करे ऐं हाणे बि जेके हिक ॿिए मथां हमला थियनि था या कार्रवायूं थी रहियूं आहिनि तोड़े जो सीज़ फायर जूं जो अपीलूं पियूं अचनि, त मूंखे नथो लॻे त इहे के मुकमल तौर ते इन्हनि ते अमल थी सघे, छाकाणि बदइतमादी जी जेका ख़लीज आहे उहा तमामु घणी वॾी आहे ऐं हिते डपु मौजूदु आहे त का बि धुर जेका आहे या कुदरती आफ़त जी आड़ में उहा स्पेस बि वालारे सघे थी ऐं उते हिकिड़ो पासो बि पलटिजी सघे थो। ॿिन्ही पासे खां इहो मुंहिंजे ख़्याल में डपु मौजूदु आहे ऐं हाणे ॾिसिजे त जेका सूबाई सरकार आहे उहो केतिरो हुन में जेका उतां जी चूंडियल सरकार आहे ऐं उन्हनि माण्हुनि जी आहे उहो केतिरो असरअंदाज़ थी थिए हिन मामले में। बाक़ी इहो आहे त जेके असांजे कानून लागू कंदड़ इदारा आहिनि या उते जेका ॿिया फोर्सिस आहिनि सियासी जेके जहिड़नि था उन में हिकिड़ी वॾी बदइतमादी आहे जेका नथी लॻे थी हिकिड़ी आम जेका आहे उहा सीज़ फायर जी अपील ते या अमन करण जी अपील ते उते कार्रवाई बंदि थी वञे। अच्छा जावेद साहब, आफ़तूं त ईंदियूं आहिनि पर उन पंहिंजा असर कई सालनि ताईं छॾे वेंदियूं आहिनि। तव्हां सम्झो था जॾहिं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ज़िलज़िला ईंदा रहिया आहिनि पर उन्हनि माण्हुनि जी बि बहाली या उन्हनि इलाइक़नि जी ज़िलनि जी बहाली एतिरी हिन वक़्त ताईं मुमकिन न थी सघी आहे। केतिरो ई वक़्तु उहे इलाइक़ा जेके आहिनि उहे माण्हू पोइ ते हली वञनि था। तव्हां सम्झो था जेकॾहिं बहाली जो अमल सही तरह न थिए त कॾहिं तरक़ी जो अमल न थी सघंदो उते? इहो तमामु वॾो इम्पॉर्टेंट सुवालु आहे इन करे जो जेकॾहिं सरकारूं उते उन्हनि इलाइक़नि में तबाही जी बहाली नथियूं कनि त माण्हुनि जा जेके आहिनि तकलीफ़ूं ज़ख़्म उहे सालनि ते मुहित थियनि था। सिंध में जेका महाॿोॾ आई 2010 वारी उन जेका तबाही मचाई, सॼो इंफ्रास्ट्रक्चर, इरीगेशन सिस्टम बंदि, स्कूल, पुलूं, रस्ता, माना सभु कुझु डिस्ट्रॉय थी वियो, तबाह थी वियो। जेको 50 सालनि में सिंध अंग्रेज़नि जे ज़माने खां हेल ताईं सॼो ठाहियो हो उहो सॼो उन सॼे खे लोॾो आयो स्ट्रक्चर खे, माण्हू बेघर थिया। माना सिंध में जेका इंटरनल डिस्प्लेसमेंट आहे या लॾपलाण आहे उहा बि तारीख़ जी सभ खां वॾी हुई। माण्हू पंहिंजनि इलाइक़ा में निकिरी कराची ताईं पहुता, हैदराबाद ताईं पहुता। उहे माण्हू अञा ताईं खोड़ सेटल न थिया आहिनि, उन्हनि जी सहायता न थी आहे, उन जा घर ॾिठल आहिनि। वतन कार्ड नाले जेका स्कीम उन में 10,000 20,000 जा उन्हनि खे जेके आसरा ॾिना विया त इन माली सहायता ते तव्हां घर ठाहींदो, उहो अॼु बि उन्हनि चकरनि में लाइनुनि में बीठा आहिनि, उनखे न को पैसा था मिलनि न उन घर ठाहिराया ऐं माण्हू अॼु बि पंहिंजूं कोशिशूं कनि पिया त वरी पंहिंजे हड़ा वड़ा करे उहो कजे। जेकॾहिं सरकार अहिड़नि मामलनि में नथी अचे ऐं वक़्ताइता क़दम नथी खणे माण्हुनि जे घर ठाहिराइण जा, इंफ्रास्ट्रक्चर जा, त ज़ाहिर आहे उते तरक़ीब जेका आहे उहा घणे वक़्त ताईं रुकिजी थी वञे ऐं माण्हुनि जूं तकलीफ़ूं बि वधनि थियूं। तोड़े जो सॼी दुनिया में ईअं थींदो आहे त मुसीबतनि जा ॿ हिकिड़ा रूप थींदा आहिनि। त को डिज़ास्टर जेको हूंदो आहे पंहिंजी जाइ ते तबाही कंदो आहे पर उहो पुराणो स्ट्रक्चर सॼो उन सां मुतासिर थींदो आहे, ढहंदो आहे, उन जी जाइ ते हिकिड़ो नओं जदीद ऐं उन तयारी सां उहो स्ट्रक्चर अचणु घुरिजे। मिसाल तौरु आवारान हाणे जेकॾहिं तबाह थियो आहे, शहर आहे 50,000 आबादी जो, अधु शहर तबाह थी वियो आहे, हुनजा घर। कुदुस बिज़न जो साहिबु जेको डिप्टी स्पीकर आहे असेंबली जो, उहो चए थो 40-50,000 घर जेके आहिनि सॼे इलाइक़े में ड्रथा आहिनि, ज़मीनदोज़ थी विया आहिनि। जेकॾहिं इन्हनि जाइ ते सरकार जेका आहे सहायता करे तंज़ीमुनि समेत ऐं हिकिड़ो नओं इंफ्रास्ट्रक्चर बिल्ड करे त शायदि हिकिड़ो नओं आवारान ऐं नवां इलाइक़ा डेवलप थी सघनि था, नवां रोड रस्ता, नवां स्कूल, इस्पतालूं ऐं जेके बेसिक सहूलियतुनि वारियूं आहिनि सरकारी जायूं उहे ठही सघनि थियूं। पर हाणे उहा तरजीह जेका आहे सरकार वटि केतिरी आहे, केतिरो जल्दी कंदी, माण्हुनि खे जेतिरो केतिरो जल्दी रिहेबिलेट कंदी, इहो इन ते हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे जेको असां वटि ॾिसण में घटि में घटि कोन थो अचे। एॾी जल्दी किथे बि तकड़ किथे बि कोन्हे, माण्हुनि जी ॻणती जेका आहे उहा सरकारनि खे घटि में घटि। सभु आख़िरी सवाल तव्हां खां करणु चाहींदमि त बलूचिस्तान जी जेका सूबाई काबीना हिन वक़्त ताईं मुकमल न थी सघी आहे, इन हवाले सां तव्हां छा चवंदव त केसि ताईं इहो मामिलो जल्दी हल थी सघे त जीअं माण्हुनि ताईं बहितर सहूलियतूं पहुची सगन? ॾिसो, बलूचिस्तान जी काबीना में वज़ीर आज़म सां सलाह मशवरे लाइ वॾो वज़ीर वियल हो इस्लामाबाद। वज़ीर आज़म UN जे जो आहे जनरल असेंबली ख़िताब करण लाइ उहो ओॾे वियल आहिनि। हुनजो दौरो बि 31 तारीख़ ताईं उते हलंदो। वज़ीर आला बि 3-4 ॾींहं कोन ईंदो त नथो लॻे त को हिननि 3-4-5 ॾींहंनि में का काबीना ठहंदी। इन में अञा कई हफ़्ता लॻंदा ऐं काबीना ठहण में हफ़्ता लॻंदा त ज़ाहिर आहे हीउ सॼो मामिलो बि जेको आहे उहो डिघो थींदो ऐं माण्हुनि जूं तकलीफ़ूं जेके वधंदियूं। ऐं पहिरियां पाण ॻाल्हायो त उते जेकॾहिं जमहूरी दौर में हिकिड़ी हुकूमत ऐं उनजो चहिरो ऐं फेस काबीना मौजूदु न आहे त माण्हुनि जूं तकलीफ़ूं वधी सघनि थियूं, छाकाणि जो वाहर लाइ तव्हांखे हिकिड़ो ढांचो खपे, तव्हांखे हिकिड़ी पॉलिटिकल क़यादत खपे जेका हींअर घटि में घटि मिसिंग आहे उते। मुंहिंजे ख़्याल में इहा शइ ॾाढो असरअंदाज़ थींदी उते। वॾी महिरबानी अव्हां जी, मां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सबिन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।